के सबब जे लाइ पैदा कयो आहे। अलाह क़ुरान तो फरमाए तव्हांखे बेसबब कोन पैदा कयो वियो आहे। जेके माण्हू असीं आहियूं पंहिंजे वक़्त में मौजूद आहियूं कंहिं सबब जे करे आहियूं, अलाह ताला जी मर्ज़ी सां पैदा कया विया आहियूं। अलाह ताला जेके नेमतूं ॾिनियूं आहिनि उन नेमतुनि ते पाणे खे शुक्रगुज़ार रहणु घुरिजे। जेकॾहिं माण्हू अलाह जी बेशुक्री कंदो त उन नेमतुनि खे पंहिंजे हथ सां ज़ाया कंदो। शुक्रगुज़ारी ऐं बेशुक्री जो सबबु छा आहे? माण्हू बेशुक्रो तॾहिं थींदो आहे, नाशुक्री जी आदत तॾहिं पैदा थींदी आहे जॾहिं माण्हू अल्लाह जी तक़सीम ते राज़ी न रहंदो आहे। रब जी रज़ा ते राज़ी रहण खां कीबाए ऐं उन्हनि शयुनि ॾे निहारींदो आहे जेके अल्लाह ताला ॿियनि खे अता फरमायूं आहिनि। ॿियनि जूं नेमतूं ॾिसी, ॿियनि जो इज़ाफ़ी अल्लाह ताला जी अताउनि जो उन्हनि जे मथां नुज़ूल ॾिसी माण्हू उन पासे सोचींदो त मूंखे बि इहा नेमत मिली आहे, मूंखे बि इहा शइ मिली आहे, मूंखे इहा शइ कोन मिली, मूंखे इहे जवानी हीअं हुसन पैसो दौलत मूंखे छाजे लाइ कोन मिली। जॾहिं बि माण्हू पाण खां हैसियत खां मथे वारे खे ॾिसंदो त बेशुक्री पैदा थींदी, ऐं जॾहिं पंहिंजे तौफ़ीक़ खां घटि वारे खे ॾिसंदो, पंहिंजी हैसियत खां घटि वारे खे ॾिसंदो आहे त उनजे अंदरि शुक्रगुज़ारी जी आदत पैदा थींदी आहे। मदीने वारे साईं जे करे फरमायो आहे त हमेशह पंहिंजी हैसियत खां मथे वारे खे न ॾिसंदा कयो, जंहिंखे अल्लाह तव्हांखे वधीक दौलत ॾिनी आहे, वधीक हैसियत ॾिनी आहे, वधीक कुदरत ॾिनी आहे, वधीक ताक़त ॾिनी आहे, तव्हां खां वधीक हुस्न ॾिनो आहे या तव्हां खां वधीक उनखे कुवत ॾिनी आहे। कहिड़े मामले में? दुनिया जा केतिरा मामलात आहिनि, तव्हां खां वधीक को हैसियत रखण वारो आहे उनखे हरगिज़ न ॾिसंदा कयो, न त तव्हां वहमनि में मुब्तला थी वेंदव, विसविसन में मुब्तला थी वेंदव, बेशुक्रा बणिजी वेंदव, नाशुक्री करणु लॻंदव। जॾहिं बि निहारियो त पाण खां हेठि वारनि खे निहारींदा कयो। जेके तव्हां खां हेठियों तबिक़ो आहे, तव्हांखे अलाह हिकिड़ी नेमत ॾिनी आहे, उन खां घटि नेमत वारे खे निहारियो। अलाह तव्हांजे दिलि में ख़ुदि ब ख़ुदि पंहिंजी मुहबत पैदा कंदो, रज़ाए इलाही पैदा कंदो ऐं शुक्रगुज़ारी जी आदत पैदा कंदो। गॾोगॾु तव्हांजी ज़िंदगी खे अलाह सुकून सां भरे छॾींदो। मिसाल तौर जे करे तव्हां वटि 500 रुपया आहिनि त तव्हां 5000 वारे ॾे न निहारियो, 5000 वारे ॾे निहारींदो त बेशुक्रा थी वेंदो। हुन वटि 5000 हींअर मूं वटि 500 रुपया आहिनि, इहो छाजे लाइ? हुन में परेशान पियो थींदो, पुड़ंदो पियो, पचंदो पियो, हाणे मूं वटि 5000 कीअं अचनि, मां 5000 किथां हथु कयां? जेकॾहिं अल्लाह तोखे तौफ़ीक़ ॾिनी आहे, कुवत ॾिनी आहे, त पोइ तूं महिनत कर, तूं कोशिशि कर, तूं अल्लाह ताला इन्नल्लाह ला युज़ीउ अज्र मन अहसन अमला, जेको सुहिणे नमूने सां अमल कंदो आहे अल्लाह हुनजो अजुर ज़ाया न कंदो। अल्लाह तोखे 5000 जी तौफ़ीक़ ॾेई सघे थो, तूं हुनखे छो थो ॾिसी? पंहिंजे अल्लाह निहार ऐं पंहिंजे कुवत ॾे निहार। जेकॾहिं तोमें ताक़त आहे त कमा वञी 5000 जा, बेशुक्रो न थी। मदीने वारे साईं फरमायो पाण खां घटि वारे ॾे निहारींदो, 500 वारो आहे, ॿिए हिकिड़े माण्हू वटि ॾींहं में 100 रुपया आहिनि, 100 रुपये वारे ॾे निहारींदो त हिन जे अंदरि शुक्रगुज़ारी पैदा थींदी। हाणे मूं ॿ साल अॻु में जी ॻाल्हि आहे, मूं हिकिड़ी तहक़ीक़ पढ़ी हुई ऑनलाइन त हिंदुस्तान में तक़रीबन 15 खां 20 करोड़ माण्हू कहिड़ा रहनि था। 15 खां 20 करोड़ हिंदुस्तान में, 1.5 करोड़ जी आबादी, 1.5 अरब जी आबादी आहे। उन्हनि मां 20 करोड़ 15-20 करोड़ माण्हू अहिड़ा आहिनि जेके दिहाड़ी रुपी 20 रुपया था कमाइनि, 20 रुपया, उन में उन्हनि जो दिहाड़ी जो गुज़ारो थींदो आहे। एतिरी गुरबत आहे, एतिरी मुफ़लिसी आहे, एतिरी उन्हनि जे अंदरि में के माण्हू अहिड़ा आहिनि जेके हिकिड़ो वेलो खाईंदा आहिनि, 3 वेला मानी कोन खाईंदा। असांजे पाकिस्तान में अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे, अल्लाह नेमत ॾिनी आहे। तव्हां केतिरो ग़रीब मिस्कीन हुजे, अहिड़ो कोन ॾिठो हूंदो जेको 2 वेला मानी न खाए। बसर सां बि ॾींहं में 2 वेला मानी खाए थो। पर हिंदुस्तान में अहिड़ो एतिरी गुरबत आहे जो माण्हुनि वटि पहिरण जे लाइ कपिड़ा कोन्हनि के, उन्हनि वटि खाइण जे लाइ का शइ कोन्हे का। एतिरी अफ़लास आहे, एतिरी गुरबत आहे। हिकिड़े 10 बाय 10 जे कमरे में तक़रीबन 10-15 भाती रहनि था। मां लाहौर में पढ़ंदो हुयोसीं, गलियुनि मां असां मदरसे में वेंदा हुआसीं। अंदरून लाहौर में नंढड़ा घर हूंदा हुआ, नंढड़ा सगीर घर हूंदा हुआ।
उन में ई नियाणियूं रहनि, उन में पुट रहनि, उन में ई रंधिणो, उन जे पासे में ई वॉशरूम ठहियलु आहे, उते ई सॼी ज़िंदगी सॼी 15-20 ॼणनि जी फैमिली उन में वक़्तु गुज़ारे। माण्हू जेकॾहिं वॾनि बंगलनि वारनि खे ॾिसे थो त उन्हनि ॾे बि निहारे न, त उन्हनि खे अलाह ताला केतिरी नेमत ॾिनी आहे, तोखे अलाह केतिरियूं केतिरियूं नेमतूं अता फरमायूं। वॾे में वॾी इहा नेमत न आहे जो अलाह तुंहिंजो मोहताज न बनायो आहे, अलाह रिज़्क़ ॾिनो आहे, अलाह असांखे पंहिंजी इबादत सां मुंसलिक कयो आहे। महबूबन करीम जी हदीस आहे, उनज़ुरू इला मन हुवा अस्फल मिनकुम, उन माण्हू ॾांहुं ॾिसो जेको तव्हां खां हेठि आहे, वला तंज़ुरू इला मन हुवा फौक़कुम, उन माण्हू ॾे न ॾिसो जेको तव्हां खां मथे आहे। फ़इन्नहु अजदरु अल्ला तज़दरु निअमतल्लाहि अलैकुम, जेकॾहिं तव्हां पाण खां मथे वारे खे ॾिसंदव त तव्हां अल्लाह जी नेमतुनि खे हक़ीर ॼाणंदव, घटि सम्झंदव। जेका अल्लाह तव्हांखे नेमत ॾिनी आहे, जेका अल्लाह तव्हां ते इनायत कई आहे, पाण खां मथे वारे ॾे ॾिसंदव न, उन नेमत खे तव्हां हक़ीर सम्झंदव। ऐं अल्लाह जी नेमतुनि जो कुफ़रान नेमतुनि खे ज़ाया कंदो आहे। जेको माण्हू अल्लाह जी नेमतुनि खे हक़ीर सम्झे त उन जूं नेमतूं ज़ाया थी वेंदियूं, अल्लाह खसे वठंदो। इन जे करे नबी सोने फरमायो, हेठि वारे खे ॾिसंदा कयो। इज़ा नज़र अहदुकुम इला मन फुद्दिल अलैहि फिल माल वल खल्क़, महबूबन करीमन फरमायो, जॾहिं तव्हांखे को अहिड़ो माण्हू नज़र अचे जेको तव्हां खां हुस्न में, तव्हां खां माल में मथाऊं हुजे, त तव्हां सोचुनि में विसविसनि में मुब्तला न थी वञो, बेशुक्री में न मुब्तला थी वञो। फलयंजुर इला मन हुवा अस्फल मिनहु, पोइ तव्हां फौरन उन्हनि माण्हुनि ॾे निहारियो, उन्हनि माण्हुनि जे बारे में सोचो जेके तव्हां खां घटि नेमतुनि वारा आहिनि, तव्हां खां हुस्न में घटि आहिनि, तव्हां खां माल में घटि आहिनि, तव्हां खां नेमतुनि में घटि। फौरन उन्हनि ॾे निहारियो त तव्हां खां हुननि जूं जेका नेमतूं मथां ई माण्हू जूं नेमतुनि उहे विसरी वेंदियूं। तव्हांजे अंदरि शुक्रगुज़ारी थींदी त मुंहिंजा मौला हुनखे नेमत न ॾिनी अथई, मूंखे ॾिनी अथई, मां तुंहिंजो शुक्र अदा कयां। हिकिड़ो माण्हू हुजे सो हुनजी बांह कटियल हुजे, बांह कटियल हुजे हिकिड़ी, त उन ते रुनो वेठे, मुंहिंजी बांह कटी पई आहे, मां ॾाढो सूरनि में आहियां। थोरी देरि गुज़री त उतां हिकिड़ो ॿियो माण्हू गुज़रियो जंहिंजा ॿई बाहूं कोन हुयूं, ॿई बाहूं न हुयूं। चई अल्लाह शुक्र आहे, मूंखे हिकिड़ी बांह त आहे न जंहिंसां कमकार कयां थो, हुन वीचारे वटि त ॿई बाहूं कोन्हनि। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, हा बाक़ी जेको दीन जो मामिलो आहे, महबूबन करीमन फरमायो, जॾहिं दीन जो मामिलो हुजे त दीन मां पाण खां मथे हैसियत वारे माण्हू खे ॾिसंदा कयो, जेको वधीक दीनदार आहे, सखावत में, नमाज़ुनि में, रोज़नि में, ज़कातुनि में, ख़ैरातुनि में, अमलनि में, दीन में जेको तव्हां खां मथां आहे उन ॾे ॾिसंदा कयो। इन सां तव्हांजे अंदरि दीन जो शौक़ु पैदा थींदो। माल में पाण खां हेठि वारे ॾे ॾिसंदा कयो। हबीबन फरमाया, मन नज़र फि दीन इला मन फौक़हु फि दुनिया इला मन तहतहु कतबहु अल्लाहु साबिरन शाकिरा। जेको माण्हू पंहिंजे दीन में पाण खां मथां ॾे ॾिसंदो, जेको घणियूं इबादतूं करण वारो आहे, घणियूं महिनतूं करण वारो आहे, घणा मुजाहिदा करण वारो आहे, ऐं माल में पाण खां हेठि ॾे निहारे, घटि माल वारो आहे, हिनखे एतिरो माल मिलियो आहे, मूंखे अलाह अञा वधीक ॾिनो आहे। मदीने वारे साईं फरमाया, अलाह हुनखे साबिर ऐं शाकिर लिखी छॾींदो आहे। हे अल्लाह सब्र करण वारो आहे ऐं शुक्र करण वारो आहे। ऐं नबी सोने फरमायो, मन नज़र फि दीन इला मन तहतहु, उहो माण्हू जेको पंहिंजे दीन में पाण खां हेठि वारे ॾे निहारे। जेको दीनदार आहे, तव्हां दीनदार आहियो, ॿियो माण्हू तव्हां खां दीनदार आहे, जेकॾहिं तव्हां घटि अमल करण वारे ॾे ॾिसंदो न, तव्हांजे अंदरि में गुरूर पैदा थींदो, ॾेख वेख पैदा थींदो। यार हे अमल करे ॿुधो, मां ॾिस कॾहिं इबादत थो कयां। शेख सादी फरमाए थो त मां पंहिंजे वालिद साहिब सां गॾु वञा पियो सफ़र ते, राति जो वक़्तु थियो त काफ़िले वारा सभु सुता पिया, बाबा ऐं मां उथियासीं, तहजद नमाज़ पढ़ीसीं। पोइ नमाज़ पढ़ी ऐं बाबे खे चयुमि त बाबा साईं हेॾे ॾिस, हे सभु सुता पिया आहिनि, असां केॾा भला आहियूं, असां तहजद जे लाइ उथिया आहियूं। हे सभु सुता पिया आहिनि ग़फ़लत में, ऐं असां ॾिस तहजद जे लाइ उथिया आहियूं। त वालिद साहिब मूंखे फरमायो, शेख सादी थो फरमाए, मुंहिंजे वालिद मूंखे फरमायो त पुट जेको तहजद पढ़ी सो ज़ाया करे छॾी, उहो बर्बादु करे छॾी। हाओ जे हिन खां तूं तहजद जे लाइ उथी न हा, जो पाण खे ॿियनि माण्हुनि खां भलो सम्झी इबादत कई अथई, त तुंहिंजी अलाह इबादत ज़ाया ऐं बर्बादु करे छॾी। इन जे करे इबादत में माण्हू हेठि तबिके वारे न निहारे त हे नमाज़ नथो पढ़े, मां नमाज़ थो पढ़ां, हे रोज़ो नथो रखे, मां रोज़ो थो रखां, हे तहजद नथो पढ़े, मां तहजद थो पढ़ां।
इन हेठे तबके वारे न निहारियो बल्कि उन माण्हू ॾे निहारियो जेको फर्ज़ निमाज़ पढ़े थो, राति जो तहज्जुद पढ़े थो, राति जो मगरिब खां पोइ अवामी जा नफ़िल पढ़े थो, जेको इशराक पढ़े थो, जेको साईं मुंहिंजा सलात दुआ पढ़े थो, जेको नवाफ़िल पढ़े थो, तरावी पढ़े थो, राति जो इबादत करे थो, तिलावत करे थो। ऐं माण्हू चवे यार हे केॾो वॾो आबिद आहे, तिलावत करे थो, ज़िक्र करे थो, चिल्ला कशीब करे थो, ऐं मां बि फर्ज़ी निमाज़ ते इक्तिफ़ा कयो वेठो आहे। अल्लाह मूंखे बि तौफ़ीक़ ॾे, मां बि हिन जहिड़ी इबादत कयां। पाण खां मथे माण्हू ॾे निहारियो दीन में, पर माल में पाण खां घटि वारे ॾे निहारींदा कयो। मथे वारे ॾे हिन वटि बंगलो आहे, हिन वटि गाॾी आहे, हिन वटि कार आहे। माण्हू हवस सां भरियल आहे, इंसान हवस सां भरियल आहे। नबी साईं फरमायो इंसान खे जेकॾहिं ॿ जबल सोन जा मिलनि, ॿ जबल अञा ॿ वादियूं आहिनि, नबी साईं जे फरमायो कम क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ॿ वादियूं सोन जूं भरियल मिलनि न, उन खां बाद में तमन्ना कनि अल्लाह जे अञा हिकिड़ी वादी अञा ॿी सोन जी मिले, अञा वधीक माल मिले, वधीक लालच थी वई आहे। साईं करीमन फरमायो जेको माण्हू दीन में पाण खां हेठि ॾे ॾिसे ऐं दुनिया में पाण खां मथे ॾे निहारे, लम यक्तुबुल्लाहु साबिरन वला शाकिरा, अल्लाह इनखे न साबिर लिखींदो आहे न शाकिर लिखींदो आहे। इहो बेशुक्र आहे, बेसब्र आहे, अल्लाह जो बानो न आहे। अल्लाह खे उहे बाना वणंदा आहिनि जेके अल्लाह जी राह में सब्र करण वारा ऐं शुक्र करण वारा। ये हदीस मुबारक है, अजीब हदीस आहे। साईं करीमन फरमायो इज़ा अरादल्लाहु बिअब्दिन खैरन अरदाहु बिमा क़सम लहू व बारक लहू फीह। जॾहिं अल्लाह कंहिं बाने सां भलाई जो इरादो कंदो आहे त उनखे उन शइ ते राज़ी करे छॾींदो आहे जेका अल्लाह उन जे लाइ तक़सीम फरमाई आहे, जेका अल्लाह उनखे ॾिनी आहे। अल्लाह कंहिंसां ख़ैर जो इरादो करे, कंहिंसां भलाई जो इरादो करे, उनजे दिलि में अल्लाह जी रज़ा पैदा कंदो आहे। मुंहिंजा मौला जेको ॾिनो अथई मां उन ते राज़ी आहियां, मां उन ते ख़ुशि आहियां। जॾहिं बानो अल्लाह जी रज़ा ते राज़ी थी वञे, जेका रब जी तक़सीम आहे उन ते राज़ी थी वञे त कर घणियुनि परेशानियुनि खां अल्लाह उनखे महफ़ूज़ करे छॾे। जॾहिं माण्हू अल्लाह जी रज़ा ते राज़ी न रहंदो, जेको मिलियो आहे, जेको अल्लाह ॾिनो आहे, उन खां इज़ाफ़ी तलब करे, उन जे लाइ कुड़े पियो, बचे पियो, बिजरे पियो, रहिंदाऊं करे, हीअ बि शइ मूंखे मिले, हीअ बि शइ मिले। हिकिड़ी मोबाइल पई आहे, वरी ॿिए कंहिंजे हथ में भली मोबाइल ॾिसंदो चवंदो इहा मूंखे मिले। पाण हिकिड़े घर में वेठो आहे, वरी ॿियो घर ॾिसंदो चवंदो इहो इन जहिड़ो ॿियो मूंखे घर मिले। कंहिं वटि ॿी हिकिड़ी नौकिरी आहे, वरी ॿिए कंहिंजी भली नौकिरी ॾिसंदो वधीक पघार वारी त चवंदो इहा पघार मूंखे मिले। मदीने वारे साईं फरमायो ईअं न कयो, इर्द बिमा क़सम अल्लाह लक तकुन अग़नन नास। मदीने वारे साईं फरमायो अल्लाह जी तक़सीम ते राज़ी थी वञो, जेका अल्लाह ताला तुंहिंजे लाइ तक़सीम फरमाई आहे। इर्द बिमा क़सम अल्लाह लक, जेका अल्लाह तुंहिंजे लाइ तक़सीम कई आहे, जेको अल्लाह तोखे अदा कयो आहे, उन ते राज़ी थी वञ। तकुन अग़नन नास, अल्लाह ताला तोखे माण्हुनि खां गनी बणाए छॾींदो, बेनियाज़ बणाए छॾींदो। तोखे कंहिंजी परवाह ई कोन हूंदी, न के वॾेरे जी, न के अमीर जी, न के बादशाह जी, कंहिंजी तोखे परवाह न हूंदी। हज़रत मलिकुल हिंद हज़रत निज़ामुद्दीन औलिया रहमतुल्लाह ताला अलैह, निज़ामुद्दीन औलिया वॾो अल्लाह जो कामिल वली थी गुज़रियो, बेनियाज़ हूंदो हुयो। कॾहिं ज़िंदगी में कंहिं बादशाह वटि, कंहिं अमीर वटि हली कोन वियो। माण्हू चवंदा हुया त हिंदुस्तान जो बादशाह फिलाणो आहे, खिलजी आहे, फिलाणो बादशाह आहे, फिलाणो बादशाह आहे, पर असुल बादशाह हिंदुस्तान जो हज़रत निज़ामुद्दीन औलिया हुयो। हीअं खिलजी बादशाह जेको हुयो, खिलजी चयो त अमीर खुसरू खे त वञ चओ निज़ामुद्दीन खे त मां हुन सां मिलण जे लाइ थो अचां। ख़्वाजा निज़ामुद्दीन औलिया नफ़रअल्लाहु बरकतहू सां मिलण जे लाइ कुझु फरमाईं त मूंखे कंहिं बि बादशाह जी ज़रूरत न आहे, मुंहिंजे आस्थाने ते न अचिजे, मूंखे तोसां मिलणो ई न आहे, बादशाह जो मुंहुं ई न आहे ॾिसणो। वॾो पावरफुल बादशाह हुयो, माण्हुनि खे लॾाईंदो हुयो, जे थोरो को ग़लती कंदो हुयो त हुनखे कावड़जी पवंदो हुयो। चई त महिरबानी कर मां तोसां मिलण जे लाइ थो अचां, मुलाक़ात करे, चई मूं ॾे न अचिजे। त अमीर खुसरू खे चवीसि त मां राति जो लिकी थो वठां, जे तुंहिंजे पेरनि ते क़दमनि ते दोस्त तोसां लिकी मिलण ईंदुसि। हज़रत ख़्वाजा निज़ामुद्दीन औलिया रहमतुल्लाह अलैह फरमायो त फ़क़ीर खाने जा ॿ दरवाज़ा आहिनि, खिलजी जे हिकिड़े दरवाज़े मां ईंदे त फ़क़ीर ॿिए दरवाज़े मां ॿाहिरि निकिरी वेंदो। घणो तंग कई त मां तोसां मिलण जे लाइ अचां,
त ख्वाजा निज़ामुद्दीन औलिया रहमतुल्लाह अलैहि फरमायो जे घणो तंग कंदे त मां तुंहिंजो दिल्ली छॾे हलियो वेंदुसि पर तोसां कोन मिलंदुसि तोखे तोसां मिलणो ई न आहे तोसां मुलाक़ात ई न आहे करणी इहा बेनियाज़ी किथां आहे माण्हू सिकंदा पिया त बादशाह सां मिलो अॼुकल्ह जा पीर मौलवी आलिम चाहींदा हिकिड़े मुंहिंजा ज़रदारी सां मुलाक़ात थिए नवाज़ शरीफ़ सां शहबाज़ शरीफ़ सां वञी मिलूं पोइ सेल्फी कढंदासीं पंहिंजो पाण में ख़ुशी पैदा कंदासीं वॾेरे सां मिलिया आहियूं फलाणे ऑफिसर सां मिलिया आहियूं न इहा बेनियाज़ी न आहे इहा दुनिया जी हवस आहे बेनियाज़ तॾहिं थींदो आहे जॾहिं माण्हू अलाह जी रज़ा ते राज़ी रहिजी वियो माण्हू दुनियादारनि सां हिन जे करे मिलंदो आहे त हिन में कुझु नफ़ो मिले न इहो मूंखे कुझु फ़ाइदो पहुचाए जॾहिं हे न बाने खे अलाह खां सवाइ ॿिए कंहिंजी हाजत ई कोन्हे का हे अलाह जी तक़सीम ते राज़ी लॻो वेठो आहे त हिन खे ॿिए कंहिंजी हाजत ई कोन पवंदी न बादशाह जी न अमीरनि जी हिन जे करे मदीने वारे साईं फरमाए इर्द बिमा कसम अल्लाह लक जेका अल्लाह तुंहिंजे लाइ तक़सीम फरमाई आहे जेको अल्लाह तुंहिंजे लाइ हिसो मुक़ररु कयो आहे उन ते राज़ी थी वञे त कुन अग़नन नास अल्लाह तोखे माण्हुनि में सभ खां वॾो गनी बणाए छॾींदो सुभान अल्लाह हज़रत सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह तआला अन्हु साहिबजादो हज़रत अब्दुल्लाह तो फरमाए त मूं साईं करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम का ॿुधो करीमन फरमायो कद अफ़लह मन अस्लम व रुज़िक किफ़ाफ़न व कन्नअहु अल्लाह बिमा आता मदीने वारे साईं फरमायो कामयाब थी वियो उहो माण्हू जे इस्लाम के कबूल कयो कामयाब थी वियो कामयाब माण्हू जी निशानी नबी सुणे ॿुधायो आका जो आज़ाद फरमायो कद अफ़लह मन अस्लम जेको मुस्लमान थियो सो कामयाब थियो व रुज़िक किफ़ाफ़ा ऐं जेको अल्लाह हुनखे रिज़्क़ ॾिनो आहे उन ते किफ़ायत इख्तियार करे जेको मिलियो चवे मुंहिंजा मौला मूंखे मिलियो व कन्नअहु अल्लाह बिमा आताहु ऐं जेको अल्लाह हुनखे ॾिनो उन ते किनायत इख्तियार करे अल्लाह ताला हुनखे कामयाब बणाए छॾींदो हवस लालच तमन्ना हिर्स इंसान खे तबाह ई बर्बाद करे छॾींदो मुंहिंजा दोस्तो जेकॾहिं हिकिड़ा त पुराणा थी विया उन्हनि खे जी ज़िंदगी पूरी थी वई जेके नौजवान आहियो पंहिंजी ज़िंदगी हिर्स में लालच में घणी तमव में माल गॾु करण में बर्बाद न कयो बल्कि अल्लाह जी किनात ते राज़ी रहो किनात अल्लाह जी तक़सीम ते राज़ी रहो मदीने वारे साईं फरमायो लैसल गिना अन कसरतिल अर्द तवंगुर हुजण अमीरी इन ॻाल्हि में नाहे त माण्हू वटि घणो माल आहे घणी दौलत आहे इहो अमीर नाहे घणा अमीर माण्हू उन्हनि वटि पैसे खां सवाइ का शइ आहे कोन्हे का अमीर माण्हू आहिनि पर पैसो आहे न रिश्तो आहे न मोहबत आहे न मरबत आहे न अल्लाह जी मोहबत आहे न रसूल जी मोहबत आहे न दीर जी ख़ैर ख़्वाही आहे न माण्हुनि जे लाइ भलाई आहे थलो उन्हनि वटि पैसो आहे वॾो घरु आहे वॾो बंगलो आहे वॾो माल आहे पर उन्हनि वटि न भलाई आहे न ख़ैर आहे न साईं मुंहिंजा माण्हुनि जे लाइ नफ़ो आहे का शइ कोन्हे का नबी साईं जो फरमाए लैसल गिना अन कसरतिल अर्द घणे माल सां माण्हू अमीर न थींदो आहे वलाकिनल गिना गिना नफ्स असुल अमीरी त इंसान जे अंदर जी अमीरी आहे असुल अमीरी आहे जो माण्हू अल्लाह जी रज़ा ते राज़ी रहे इहो वॾे में वॾो अमीर आहे मुंहिंजा दोस्तो हरीस न बणिजो हिर्स ऐं हवस न पैदा कयो पाण खां वॾनि ॾे न निहारियो घणाई जी तलब न कयो घणाई जी ख़्वाहिश न कयो हज़रत क़ुदवतुल औलिया महबूब इलाही नफ़र अल्लाह बरकतहू मुंहिंजा मुर्शिद करीम फरमाईंदा हुया त पंहिंजी ज़िंदगी में टे ॻाल्हियूं उसूल अपनायो टिनि शयुनि खे उसूल अपनायो हिकिड़ो तमाउ ॿियो मनो टियों जमो टे शयूं तमा न हुजे तमा माना तलब हिर्स लालच हीअ शइ मूंखे मिले हीअ शइ मूंखे मिले हीअ शइ मूंखे मिले हिन शइ खे हासिलु कयां हुन शइ खे हासिलु कयां 100 रुपया मिलियो त 1000 में तलब 1000 रुपया मिलियो त 10,000 जी तलब 10,000 मिलिया त लख जी तलब ईअं न तमा न कयो ऐं ॿियो जेकॾहिं मनो न हुजे ज़िंदगी में जेकॾहिं का शइ अचे थी बिस्मिल्लाह मुंहिंजे मालिक जी नेमत भली अचे 1000 अचे लख अचे 100 अचे 50 अचे रुपयो अचे मना न आहे जेका शइ आई मुंहिंजे मालिक जी तरफ़ां आई आहे आख़िर में आहे जमाउ न हुजे जेका शइ मिली उनखे गॾु करे न रखो ख़र्च कयो पंहिंजे मथां ख़र्च कयो पंहिंजे बचनि जे मथां ख़र्च कयो औलाद जे मथां ख़र्च कयो अल्लाह जे नाले ते ख़र्च कयो जमाउ न हुजे टे ॻाल्हियूं इहे तव्हांजी ज़िंदगी में अची वञनि अल्लाह ताला तव्हांजी ज़िंदगी सुकून सां भरे जे ज़िंदगी में सुकून चाहियो था फर्ज चाहियो था
ॿ कम कयो। हिकिड़ो त हिर्स न रखो, लालच न रखो, हरगिज़ हिर्स न रखो। ऐं ॿियो अल्लाह जी रज़ा ते राज़ी रहो। जेको अल्लाह ॾिनो आहे उन ते शुक्रगुज़ार बणिजी वञो। वज़ीर वारे साईं फरमायो किनात अल्लाह जे ख़ज़ाननि मथां हिकिड़ो ख़ज़ानो आहे। जंहिंखे किनात नसीब थी वञे उनखे अल्लाह जो ख़ज़ानो नसीब थी वञे। अल्लाह ताला शान असांखे लोभ भई लालच खां बचाए, अल्लाह हिर्स खां बचाए, अल्लाह असांखे काने बानो बणाए ऐं अल्लाह पंहिंजी रज़ा ते राज़ी रहण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाहुम्मा सल्ली अला